बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअ ॻाल्हि कंहिं आगाॾे ज़माने जी आहे त हिकिड़े शहर में हिकिड़ो वापारी रहंदो हो, जंहिं पंहिंजी महिनत ऐं कोशिशुनि सां काफ़ी माल जमा कयो हुयो ऐं उन जा पुट बि तमामु फ़र्मा बरदार ऐं सुलक्षणा हुया। उन वापारीअ जे पुटनि जा दोस्त हिक मवालीअ जा पुट हुआ, जेके वापारीअ जे पुटनि सां तमामु घणी रुगबत रखंदा हुआ। हिकु दफ़े छा थियो त वापारी ॾाढो बीमार थी पियो। उन जे पुटनि पीउ जे इलाज में वसां न घटायो, पर कुदरत खे कुझु और ई मंज़ूर हो जो वापारी अहिड़े त हाल में बेहोश थी वियो जो उन जे हिकु आङुर मथे हुई। पुटनि ॾाहे में ॾाहो तबीब घुरायो, जंहिं हिननि जे पीउ जी चकास कई ऐं मशवरो ॾिनो त हिन वटि हिकु अहिड़ो कुश्तो आहे जंहिंसां हमेशह न पर कुझु घड़ियुनि लाइ हिननि जे वालिद खे होश अची सघे थो, पर उन कुश्ते ठाहिण में 1000 सोन जे सिकनि जेतिरो ख़र्चु ईंदो। वापारी जा पुट पीउ सां तमामु घणी मुहबत कंदा हुआ। उन्हनि हामी भरी ऐं उहो तबीब 1000 सोन जा सिका वठी उहो कुश्तो तयारु करे आयो ऐं वापारीअ खे पियारियाऊं। जीअं ई वापारीअ खे पियारियाऊं त वापारी फ़ौरन अखियूं खोलियूं ऐं उन ई आङुर सां इशारो ॾेई पुटनि खे चयाईं त मां हुते ख़ज़ानो पूरियो आहे, उनखे पंहिंजे कमु आणियो। वापारीअ जा पुट ॾाढा समझदार हुया। उन्हनि उन जॻह जेका हिन जे वाल साहब निशानदेगी कई, उन जॻह जी खोटराई कयऊं त वाक़ई उतां पूरियल ख़ज़ानो मिलियो। ऐं कुझु ई घड़ियुनि खां पोइ हिननि जो वालिद साहबु वफ़ात करे वियो। इन सॼी माजरा में हिननि जा ग़रीब दोस्त जेके मवाली जा पुट हुआ, उहे हिननि सां साण हुया। बहरहाल कुझु ॾींहं सोग में गुज़ारण खां बाद में हिननि उन जॻह जी खोटराई जो कई त उतां हिननि जे अंदाज़े खां बि वधीक ख़ज़ानो मिलियो। कुझु ॾींहंनि खां बाद में ग़रीब दोस्तनि जे वाल साहब बीमार थी पियो ऐं उहो बि अहिड़े तरीक़े सां बीमार थियो जो उहो बि बेहोश थी वियो ऐं उन जूं 2 आङुरियूं मथे हुजनि। हिननि जल्दी में साॻे ई डॉक्टर खे वठी आया। साॻियो डॉक्टर तमामु समझदार हुयो। हिननि खां हिस्ट्री पुछी। हिननि जो वालिद नशो पतो कंदो हुयो ऐं सिगरेट बि पीअंदो हुयो, त डॉक्टर हुननि खे मशवरो ॾिनो त हिन जो इंतज़ारु कयो त हीउ कुझु लम्हनि में वफ़ात करे वेंदो। बहरहाल लालची पुटनि हिन डॉक्टर खे अर्ज़ु कयो त साॻी सुई हिननि जे वालिद साहब खे बि हई वञे। बहरहाल छोकिरनि जे ज़िद जे करे साॻी दवा डॉक्टर हिननि खे ठाहे ॾिनी ऐं जंहिंजे लाइ हिननि छोकिरनि वटि जेका बि जमा पूंजी हुई उहा डॉक्टर खे ॾिनऊं। जीअं ई हुनखे हिननि जे वालिद साहब खे सुई लॻी त हुन इशारो करे चयुनि त अबा बीड़ी त ॾिजो। इहो हाल ॾिसी उहो छोकिरा सभु परेशान थी विया ऐं हुनखे बीड़ी ॾिनऊं। हुन 2-3 सूटा हया ऐं दम धणीअ हवाले कयो। हासिल मक़सदु त कॾहिं बि ॿियनि जी महल ॾिसी पंहिंजी झूपड़ी न ड्राइबी आहे।